अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जी जियारियो जन, विछड़ साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 8 वाजट वैराग्युनि जा। बस सोसाइटी स्टाफ तां रिड़ंदी रिड़ंदी रिसाला रोड, लजपत रोड, चौवाटो टपी बीही रही। अधु मुने मिंट खां पोइ जानेदोस डबल जी आवाज़ सां चुरी, पर तुर्त ई हिकु धकु लॻण सां बीही रही। अॻियां ड्राइवर कंधु फेराए पुठिते ॾिठो। घोड़ ऐं कंडक्टर जूं रड़ियूं हुयूं। पायलट गेट खोले ड्राइवर लही बस जे पोयां फिरी पुठिएं दरवाज़े तरफ़ वियो। ॿ टे सवारियूं बि अॻिए ऐं पोएं दर खां तकिड़ो तकिड़ो हेठि लथियूं। मां दरीअ खां वेठो हुअसि, कंधु कढी ॿाहिरि निहारियुमि। नेठि रोड ते पोएं दरवाज़े ॿाहिरां 8-10 माण्हू झुरमुटो कयो बीठा हुया। हिकु माण्हू डिघो, सभ खां मथे नुमाया, सघारे भरियल बुत वारो, सुहिणी नक्श वारो, भूरो जहिड़ो अंग्रेज़ या काबुली पठाण, हिकु हथ सां कंडक्टर खे गिचीअ खां झलियो बीठो हो ऐं ॿिए सां चंपनि चमाटुनि जो वसकारो करे रहियो हुअसि। किस ओठी रंग वारा खादी जा कपिड़ा पियल हुआ ऐं कुल्हनि ते उन कपिड़े जी चादर वेढ़ियल हुयसि ऐं वठु पकड़ में हिकु पासे लड़की ज़मीन सां घसी रही हुई। कावड़ ऐं किरोध में संदसि रंग वधीक भभका ॾेई गाड़ी रुई वठी चुको हो। हू कंडक्टर ते मार जो वसकारो बि करे रहियो हो त गॾोगॾु गारियुनि जो बि धूड़ियो लाहे ॾिनो हुयईं। मादर भेण जो जा पिणे जी गाॾी आहे, हाणे जी मिल्कियत आहे, पब्लिक प्रॉपर्टी आहे, असांजी रत सत मां आई आहे, असां न चढ़ंदासीं त बाक़ी जोणे जा सेंढा चढ़ंदा। हू वात मां गफ़ गाड़े रहियो हो, असुल ॼण जुस्सी छितो थी पियो। मामिलो मज़ेदार ऐं मुंझल ॾिसी मां बि हेठि लही वियुसि। मामिलो वधंदो ॾिसी ड्राइवर ॻाल्हि खे सम्झी वियो ऐं हिन विच में सही वरिती। हिकु ॿ ॿिया बुज़ुर्ग क़िस्म जा मारा बि विच में पिया। कंडक्टर बि पहिरें पई कावड़ियल हमरा ऐं साणस गॾु लीड़नि में गदिले हमरा खां माफ़ी वरिती। अहिड़ीअ रीति कंडक्टर जी जान छुटी ऐं सभु हमरा गाॾीअ में वेठा। मालूमात ऐं पुछा मां पतो पियो त कदावर जवान बस खे हथु ॾेई बीहारियो ऐं चढ़णु लॻो। हू चढ़ियो त पोयां हिकु ॿियो लीड़े चीड़ियल शख़्स बि चढ़ियो। कंडक्टर खेसि धिको ॾेई हेठि लाहींदे चयो, उतरोड़े भील का बच्चा, ऐं गाॾी स्टॉप करण जो सिग्नल ॾिनो। पता नहीं किधर से जंगली लोग आ जाता है। भील या कूली जो थरी पे लॻो, वञी हेठि किरियो हो। ॿी घड़ी कावड़ किरोध जो हथु उन कंडक्टर जे गिचीअ में खुपी वियो। गेले गाॾीअ मां हेठि आंदाईंसि ऐं उहा कुझु कयाई जा मथे बयानु कई अथमि। ड्राइवर स्टेरिंग ते अची वेठो ऐं गाॾी स्टार्ट कयाई। पोयां सीट ते वेठल हिकु सवारीअ पुछियुसि, उस्ताद ख़ैरु थी वियो न? हा ओ बाबा, ॾाढो को जलाली मुड़ुस हो, ख़ुदा ख़ैर जी गुज़ारी। उन वाक़े खे साल ॾेढ गुज़री वियो। उन दौरान अक्सर ख़ासि करे हैदराबाद में उन वाक़े वारी जाइ ॾे लंघंदे उहो जलाली हमरा मूंखे यादि ईंदो हो। हुजूम में सभ खां मथ भरो, सुहिणो ऐं गोरो। हिकु ॾींहुं मां नेब जी सरगर्म रुकन ट्रेड यूनियनिस्ट कामरेड एज़ाज़ नज़ीर सां वेठो हुउसि। हू तन ॾींहंनि में मुंहिंजो पाड़ेसरी वियो जो साॻियो ई जलाली डॉक्टर एज़ाज़ लाइ पुछाईंदो ऑफिस में घिरी आयो। डॉक्टर उथी कामरेड चई खेसि भाकुर पातो। जलाली कामरेड मूंखे हथु ॾेई अहिड़ी गरमजोशी सां मिलियो ॼण अॻु सुञाणंदो हुजे। मां किकिरो खो ऐं शर्मिसार थी रहियो हुउसि जो मोट में न रुॻो खेसि सुञाणे न सघियो हुअमि, पर साॻी गरमजोशीअ जो मुज़ाहिरो करण में बि हॿकी रहियो हुउसि। रुॻो एतिरो सुञातमि पिए त उहो जलाली हो जंहिं कंडक्टर खे खंज कढी हुई। मुंहिंजे मुंहं जी भावनाउनि मां शायदि डॉक्टर एज़ाज़ मुंहिंजी दिली कैफ़ियत ऐं वेदन सम्झी वियो। सूंहं ॼाण सुञाण कराईंदे चयो, कामरेड नज़ीर सन जतोई। मुंहिंजी दिलि जी ख़ुशी हुन महिल काथे खां ॿाहिरि हुई। केतिरी मुदत खां कराचीअ में तालीम पिराइण ऐं अवाइली सियासी शऊर वारे ज़माने खां वठी मौलवी नज़ीर हुसैन जतोई जलाली सां मिलण जी ख़्वाहिश उन ॾींहुं पूरी थी वियमि।
संदसि ॻाल्हियूं किसा ऐं टोटका ॿुधंदो रहंदो हुउसि जे साण से मिलण लाइ इश्तियाक में इज़ाफ़ो कंदा हुया। संदसि ॻाल्हियूं न रुॻो लतीफ़ा या टोटका हूंदा हुया, पर ॼण वताए फ़क़ीर जा हिकमत भरिया नुक़्ता ऐं हाज़िर जवाबीअ जो नादिर नमूनो हूंदा हुया। जतोई साहिबु न रुॻो हिकु बरख आलम शोला बयां मुक़ररु हुयो, पर हाज़िर जवाब बि हिकु हुयो। माण्हूअ जी ॻाल्हि या सवाल पूरे करण खां अॻु ई वटसि जवाबु तयारु थी वेंदो। सवाल पूरो थियो न आहे, जवाबु मुंहं ते फ़हकाए हयूं न आहे। संदसि हाज़िर जवाबी ऐं मुंहं ते फ़हकाए हणण जा अकीचार टोटका ऐं किसा सिंध में संदसि क़रीबन दोस्तनि वटि महफ़ूज़ आहिनि, पर उन्हनि सां मुश्किल ऐं वेदन उहा आहे जो उहे अक्सर ॼटकी उघाड़ी रख रखाव खां पाली ज़ुबान में आहिनि, जंहिं करे उन्हनि खे अक्सर ऐं असली रूप में लिखत में पेश करण में समाजी इख़लाक़ी क़दुरु राह में था अचनि। उन्हनि खे इशारनि ऐं किताबनि में पेश करण जी कोशिशि करे सघिजे थी। उन्हनि में ॾाहप हिकमत ऐं हाज़िर जवाबी एतिरी आहे जो वताए फ़क़ीर ॾे मनसूब करे पेश कजनि त हली वञनि। बाक़ी जे नज़ीर हुसैन जे नाले सां ॾिबा त मरहूम सां गॾु मां बि मलामत जो हक़दार थियां, दोज़खी ऐं महतूब थियां। बहरहाल उन्हनि मां कुझु एहतियात ऐं एतिराज़ सां पेश करण जी कोशिशि करियां थो, छो जो उन्हनि खां सवाइ नज़ीर हुसैन जतोईअ जो चित्र पूरो नथो थी सघे। हिकु दफ़े लाड़काणे जे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट ऐं कलेक्टर खेसि ऑफिस में घुरायो। मौली साहिबु वेठो त कलेक्टर शिकायत कई त हू सरकार जे शान में गुस्ताखीअ सां ऐं घटि वधि ॻाल्हाए रहियो। सरकार त वॾी भला आहे, मौली साहिबु चयो। कंहिंजो नालो खणो जंहिंखे मूं गारियूं ॾिनियूं हुजनि या जंहिंसां गुस्ताखी कई हुजे। तव्हां काज़ी फज़लुल्लाह जे ख़िलाफ़ु बकशक कंदा था रहो। कलेक्टर वराणियो, तव्हांखे कंहिं ग़लति इतला ॾिनो आहे? अहिड़े नंढे मामूली ऐं देश माण्हूअ लाइ मां पंहिंजी ज़ुबान छो ख़राबु कंदुसि? कंहिं ढींग या मुड़ुस माण्हूअ जे नाले चयो आहे त एतबार बि अचे हा। मौली साहिबु चादर वेड़ी ॿाहिरि निकितो, पर ॿिए ॾींहुं सिंध सेफ्टी एक्ट हेठि अंदरि हलियो वियो। चवंदा आहिनि त जेल में हिकु ॾींहुं साल जेतिरो डिघो थी वेंदो आहे, पर पंहिंजी पुराणनि रफ़ीक़नि जिन खे मौलवी साहिब सां जेल में गॾु घाण जो इतफ़ाक़ थियो आहे, जो चवणु आहे जे मौलवी साहिब जी रफ़ाक़त जेल में हुजे त साल बि हिकु ॾींहुं जियां गुज़री वेंदो आहे। हाज़िर जवाबी, ख़ुशि मिज़ाजी ऐं ज़िंदा दिली, इल्मु ॼाण ऐं दिलचस्प अंदाज़े गुफ़्तगू वारो मौलवी नज़ीर हुसैन साण हुजे त वक़्तु डुकंदो कीअं न वेंदो। सरमाएदार ऐं जागीरदार सियासतदान ऐं तबक़ाती तौर हसास अॻवान मौलवी साहिब खां ॾाढो कऊ खाईंदा हुया ऐं खांसि डिॼंदा ऐं टहंदा हुया, छो जो हू संदन मर्तबे ऐं समाजी पद खे नज़रअंदाज़ करे खेनि मुंहं ते हणी ॾींदो हो। हिकु दफ़ो साणसि हथु अटकियुनि त जवाबु ॿुधी उमिरि लाइ बांह करे छॾींदा हुआ, ॼणु खखर सां अटकायाऊं वरी न उहो दॻु वठंदा। ॻाल्हि कंदा आहिनि, हिकु लॻा मौलवी साहिबु ख़ान बहादुर खोड़े जे बंगले अॻियां लंघी रहियो हो, जो ज्ञान बाग जे पासे में काज़ी फज़लुल्लाह जे बंगले भरिसां हो। खोड़ो साहिबु अंगण में कचहरी लॻायो वेठो हो। मौलवी साहिब खे वेंदो ॾिसी संदसि दगरानी शरारत जी रग फड़के थी। सॾराए विहारियाईंसि। मौलवी साहिबु वेठो त संदसि गुरबत ऐं मुफ़लिसीअ ते रकाबती अंदाज़ में तंज़ कयाई। अड़े मौलवी, ॿुधूं था त अॼुकल्ह मां लाड़काणो थो ॾेखारिजई। हिकु चवणी। हाओ, मौलवी साहिबु यकदमि वरंदी ॾींदे उथी बीठो। अॻियां दुन हेठां इशारो करे चयाईं, हीअ ज्ञान बाग में ख़ान बहादुर पियो सैर करे, ऐं ॿाहिरि निकिरी आयो। संदसि हाज़िर जवाबीअ जो हिकु ॿियो मशहूरु आम किसो यादि आयो अथमि। मौलवी मरहम सदाईं खादीअ जा कपिड़ा कंदो हो। खादीअ जी चादर ऐं खादीअ जे कपिड़े जी गांधी कैप, उहा ड्रेस विरहाङे खां अॻु कांग्रेसी आम पाईंदा हुआ। हिकु भेरे उन हुलीअ ऐं लिबास में नज़ीर हुसैन पंहिंजे चङे मुड़ुस वटि वियो। चङे मुड़ुस ॾिसंदे ई भरीअ कचहरीअ में टोक कयसि, अड़े मौलवी, अॼु त कांग्रेसी ते पियो घुमंदो अथई। साईं, उहो कांग्रेसी छा थींदो आहे? मौलवीअ मासूमाणे अंदाज़ में पुछियो। कांग्रेसी उहो थींदो आहे जंहिं ते कंहिं मुस्लमान जी नज़र पई त ॼणु कुते ते नज़र पई। त साईं, तव्हां भुलिया आहियो।
मौलवीअ वराणियो, मां कांग्रेसी न आहियां, मां त कम्यूनिस्ट आहियां। उहो वरी छा थींदो आहे? चङे मुड़ुस पुछुसि, जंहिं शायदि उहो लफ़्ज़ पहिरियों दफ़ो ॿुधो, साईं कम्यूनिस्ट उहो थींदो आहे जंहिंजी वॾेरे ते नज़र पई त ॼण सूर ते नज़र पई। मौलवी नज़ीर हुसैन वलद मौलवी ख़ादिम हुसैन जतोई आलिम इब्न आलिम संदसि वालिद वक़्त जो नामियारो आलिम ख़तीब हो। असुल गढ़ी यासीन तालके ज़िले सखर हाणे शिकारपुर जे ॻोठ इसाक जतोईअ जो वेठल हो। शोला बयानी ऐं अंदाज़े तक़रीर जे करे जलाली मशहूर हो। दस्तारबंदी करण खां पोइ बलोचिस्तान जे उस्ते मोहम्मद भरसां भले ॾिने ॻोठ जे मदरसे में मौलिम थियो। संदसि शकिल शबीह ऐं कद काठ अॻु बयानु करे चुको आहियां। सियासतदाननि में जहिड़स वजीह ऐं शकील शख़्स मूं तमामु घटि ॾिठा आहिनि। शहीद हसन नासिर ऐं ख़ैर बख़्श मरी साणसि उन ॾस में बरमेची सघनि था। सुहिणे गुल ते भिंभोरियूं पयूं लामारा ॾियनि, सो मरहूम मौलवी साहब ते बि हिकु भिंभोरी अकन शकन थी लामारा ॾियण लॻी। नाज़नीन ऐं नौजवान महजबी झोल परे त चङनि भलनि पाक दामन ऐं पारसाउनि जा वज़ू टुटियो पवनि। मौलवी साहब पको सख़्त जान, हर सख़्ती सूर दरगुज़र ऐं बर्दाश्त करण वारो, पर प्रीत जे मामले में कचो ऐं कोरो। मोहबत जे मैदान में मात खाइण वारो, मात खाई माठ में माईअ खे खंभे अची रते देरे निकितो ऐं उतां जो ई थी वियो। उहो इश्क जी टोंकर ऐं मोहबत जी कमज़ोर आख़िरी उमिरि ताईं रहियसि। चढ़ियल उमिरि में सियासी इख़्तिलाफ़नि ऐं आज़ारनि सबबि लाड़काणो छॾे अची सांगिन रोड़ी तालके में वेठो। उते इश्क जो आख़िरी झूटो खाधाई। इश्क उहा जूह बि छॾायसि। राति वाह वाह दिलि घुरे दिलि भर सूधो अची वरी रतो देरो वसायई ऐं पोयनि पसान ताईं उते ई रहियो। मौलवी साहिब जो कामरेड हैदर बख़्श जतोई ऐं उन जी हारी पार्टीअ सां अहिड़ो नातो नींहं जो जुड़ियो जो काबो क़िबलो बि फिरी वियुसि। मौलवीअ सां कामरेड सॾाइण शुरू कयाई बकौल शाइर, सद साला दौरे चरख़ था सागर का एक दौर, निकले जो मैं कदे से तो दुनिया बदल गई। हू मदरसनि ऐं मुलनि बजाए हारी पार्टी ऐं हारियुनि जो थी वियो। आज़ाद ख़्याल रोशन ज़मीर अॻु ई हो। मुलनि जी दकियानोसी ऐं फ़रसूदा ख़्यालनि सां हूअं ई कान पवंदी हुयसि। मथां जो हारी पार्टीअ जो रंग आयुसि त सोन ते सुहाग लॻी वियो। रुठल ज़ाल खे ॼण पेकनि खां नियापो आयो। हू मुलनि जी फ़रसूदा ऐं दकियानोसी ख़्यालनि ते सख़्त ऐं तल्ख़ क़िस्म जे रद्द अमल जो खुलियो खुलायो इज़हार कंदो हो ऐं अहिड़नि मुलनि खे इस्लाम में जमूद ऐं पसमांदगीअ जो कारण सम्झंदो। उन करे अक्सर संदसि हमअसर आलिम मथसि काफ़र लादीन ऐं ज़ंदीक जूं तोहमतूं हणी ऐं फ़तवाऊं ॾेई चुका हुआ। उन जुनूनी मज़हबी इदारे बाबति संदसि तलख़ी केतिरी ई हुई। उन जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो। हिकु लॻा खेसि के पुराणा हम मदरसा यार मिलिया, खेसि चयाऊं त हू छो खेनि छॾे वियो ऐं कुफ़र ऐं इर्तदाद में वञी पियो ऐं त हू वटनि मोटी अचे। मियां वरी बि शुक्र करियो जो रुॻो तव्हांखे छॾे आयो आहियां। मौलवीअ वराणियो, न त वधीक छा करियां? हिकु पुछुसि, तव्हांजा अफ़ाल अहिड़ा आहिनि जो दिलि चवंदी आहे त सीओ बाज़ार जे चौक ते उघाड़ो बीही बुरो कमु करायां। नज़ीर जवाबु ॾिनो, पोइ छा? मौलवी ॻाढ़ो पीलो थी चयो। माण्हू ॾिसी चवंदा त मौलवी ॾाढ़ीअ सां हीअं पे करायो। मौलवी मरहूम खे दीनी ऐं मज़हबी इल्म ते घणी दस्तरस हुई। हू नाले जो मौलवी न हो, पर संदसि मज़हब ॾांहुं रवश मंतकी ऐं अकुली हुई, न की दकियानूस ऐं फ़रसूदगीअ वारी। हिन मज़हब जे मुलनि वारी तंग नज़री ऐं दकियानूसी वारनि तावीलुनि खे कॾहिं न मञियो ऐं न ई कॾहिं उन्हनि जा कुझु बहसीअ खां कमु वरितो। आम फ़हम ऐं अमल हिन लाइ ईमान जी कसवटी ऐं परख हूंदा हुआ। सखर में पेश आयल उन सिलसिले जा ॿ वाक़िया यादि अची विया अथमि। तन ॾींहंनि में असांजी बैठक आगा बदरुद्दीन दुरानीअ जे हफ़्तेवार अख़बार इनक़लाब जे कैंस रोड वारे ऑफिस में या उन जे साम्हूं हारी पार्टीअ जी सेक्रेटरी मोहम्मद नवाज़ पठान वकील जे ऑफिस में थींदी हुई। इनक़लाब जी इदारत अली अहमद बिरोही कंदो हो। हिकु ॾींहुं मोहम्मद नवाज़ जे ऑफिस में कचहरीअ ते वेठा हुआसीं।
उते दोस्त रमी करे रहिया हुआ। मौज़ू बहस जदीद साइंस, तरक़ी ऐं मज़हब हो। असां मुस्लमान गुमराह थी विया आहियूं, क़ुर खे छॾे ॾिनो अथेसीं। हिकु रमी बाज़ चयो, न त इस्लाम में हर शइ मौजूदु आहे। कीअं? हिकु ॿिए फालतू पतो फिटी कंदे मेल जो पतो हेठां कयूं। अंग्रेज़नि जे इल्म जी कढ पिया आहियूं, उन्हनि जे हर इल्म मां हर ॻाल्हि पिया ॾिसूं ऐं ॻोल्हियूं, न त इस्लाम में उहो सभु कुझु आहे। हिकु सरकारी कामोरे चांहि जो ढुक भरे चयो जो रमीअ जे वारे लाइ मुंतज़िर हो। ईअं न आहे। ओचितो कामरे नज़ीर जी शरारत जी रग फड़की। छो? कामोरे हैरत ऐं कावड़ में ॾांहुं निहारियो, ॿुधाए छा न आहे? उहे रमीअ वारा तास जा 52 पता आहिनि। मौलवीअ खां पुछियो। उन ज़माने में सखर जे सिनेमाउनि में हफ़ीज़ ऐं एम्पीरियल जुमे ऐं आचर ॾींहुं अंग्रेज़ी फिल्म मॉर्निंग शो में हलाई वेंदी हुई। आचर ॾींहुं कामोरा कड़ा ऐं शागिर्द झझाईंदा हुआ ऐं रश घणी थींदी हुई। जुमे ॾींहुं चंद वापारी वारा ईंदा हुआ, उन करे असां बि उन ॾींहुं फिल्म ते वेंदा हुआसीं। जेसीं ताईं फिल्म जो टाइम थिए तेसीं ताईं घंटा घर वारे मकतब ऐं जमूरिया ते किताबुनि ऐं रिसालनि जी नूस बि कंदा हुआसीं। अहिड़े हिकु मौक़े ते टिकेटूं वठी गेट कीपर खे जाइ रखण लाइ चई अची किताब घर ते बीठासीं। शायदि असां 4 ई ॼणा हुआसीं, मां, मौलवी बिरोही ऐं मक़बूल सिद्दीकी। ओचितो मौलवी साहब जी नज़र मीनारे वारी लाहीअ तरफ़ वई। का महिल ॾिसंदो रहियो, पोइ असांखे बि ओॾां ध्यानु ॾियण लाइ इशारो कयईं। जिते उहा लाही घंटा घर चौक ते ख़तमु थिए थी, उते सॼे हथ ते फायर ब्रिगेड हाय हुसैनी बुक डिपो जे साम्हूं हिकु मुसाफ़िर खानो हबीब सराय जे नाले आहे। उन जी भित सां नालीअ में पेशाब करण बाद हिकु मुलानुमा शख़्स बीठो रोड ॾे मुंहुं कयूं ड्राई क्लीनिंग वटि पचाइण जे अमल में मशग़ूल हुयो। हिन जे अगठ जा छेड़ा संदसि भिकूड़ियल ॾंदनि में फाथल हुया। हिकु हथु सुथण में अंदाज़ ईअं हली चली रहियो हो जीअं ॿटेरबाज़ ॿटेर खे उजाॻो कराईंदा आहिनि, ऐं ॿियो हथु सुहारीअ ते लही चढ़ी रहियो हो। संदसि निगाहूं लाहीअ तां लहंदड़ ऐं चढ़ंदड़ औरतुनि जे पुठियां हुयूं ऐं खुड़ीअ खां खजी चोटीअ ताईं पे लिचकियूं। चाड़ीअ जे मथे सिरे ते 2 ज़नानूं इस्पतालूं ऐं वियम घर आहिनि, उन करे उन वक़्तु उते ज़ालुनि जी आमद रफ़्त घणी हूंदी आहे। ड्राई क्लीनिंग जो मुहावरो उन ॾींहुं पहिरियों दफ़ो उन हरकत लाइ बिरोहीअ इस्तेमालु कयो हो। उहो छा आहे मौलवी साहब? मूं पुछियो। छा था चवनि उलमाए दीन मंझि उन मामले जे? उलमाए दीन त कुझु नथा चवनि, मौलवीअ वराणियो। पर सादी शिराज़ी फरमाए थो, पेशाब पंहिंजे खे हलंदे में हार के जन्नत बऊद जाए परहेज़गार। हिन करीमा जी हिकु बंद जी पैरोडी ॿुधाई, पर जॾहिं मुला जी परहेज़गारी हद खां वधी हली ऐं औरतुनि खे ॾिसी ॾिसी संदसि अखियुनि मां शहवत टिमण लॻी त कामरेड खां सठो न थियो। हाणे मुले जो मज़ो ॾिसिजो। हू मुला तरफ़ वियो। असांखे पक थी त ज़रूरु खखड़ में खड़ो लॻंदो ऐं सभु मुसीबत में ईंदासीं। मौलवी साहब मुला जे भर में वञी बीठो, संदसि कन वेझो मुंहुं करे खेसि कुझु चयाईं। कामरेड जी कंध परे करण जी देरि हुई। मुला वात मां अगठ कढी सुहारीअ ते घुमंदड़ हथ में झलियो। सुथण में अंदरि पियल हथ वटि पाउ खन सूधो कढी मौलवी साहब ॾे उलारियो। मौलवीअ खे रद अमल जी ख़बर हुई। हिन हथ उलार खां अॻु ई पेरनि ते ॾिनी। मुला बि अगठ ॿधण जी तकलीफ़ गवारा न कई ऐं उन पोज़ में ई कामरेड जे कढ खाए पियो। अॻियां मौलवी, पोयां पथर सां मुला। पए घंटा घर जा तवाफ़ कयाऊं। मुला जो गारियुनि जो धूड़ियो पियो। कामरेड खे का मत अची वई जो गोही ॾेई ॾाकण चढ़ी वञी अंदरि सिनेमा जी गैलरीअ में वेठो। असां बि कढायासीं। मुला गारियूं ॾींदो, अगठ ॿधंदो, ॾाकण तां लही रहियो। अड़े मौलवी छा चईसीं? अंदरि विहंदे ई बिरोहीअ पुछियुसि, का गार ॾिनसी या मज़हब जी शान में गुस्ताखी कयई? कुझु बि न, अलाह सऊं। मौलवी तकिड़ा साह खणण लॻो। यार कुझु त चयोसीं,
न त ईअं छितो छो थिए हा। मक़बूल चयसि, कुझु न चयोमांसि, तव्हां ॿाहिरि वेठा आहियो, ॿोली वराणियो, तव्हां सां कहिड़ो कूड़। मूं रुॻो हिकु सुवालु पुछियुसि। छा पुछियुसि? मूं उतावलो थींदे चयो, पुछियोमांसि, कामरेड, सादगी ऐं संजीदगीअ सां वराणियो त तव्हांजी घरवारी बि ईअं कंदी आहे? कामरेड नज़ीर सां मुंहिंजूं खुलासियूं 90 किलियूं ऐं तफ़सीली कचहरियूं कोयटा में थियूं। 1973 ईस्वीअ जो साल हो। कामरेड ग़ुलाम अहमद लिगारी सिंध बदरीअ जी उताब हेठि कोयटा में मुक़ीम हो ऐं उतां हफ़्तेवार सचाई ऐं उर्दूअ में रोज़ानी करे कढंदो। मां सखर मां निकिरंदड़ रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो एडिटर हुउसि। पर के पीपल्स पार्टीअ जा सरबराह ऐं मुख़बर एजेंसियूं मुंहिंजी मुक़ररीअ ते राज़ी कोन पिए थिया। उन्हनि जे अखि में अटकी पियो हुउसि, छो जो मूं पंहिंजनि उसूलनि ऐं आदर्शनि ते मसलियत खां कमु न पिए वरितो। 1 जुलाई ते वञण टुटण जी सालगिरह ते सिंध नंबर पे कढियुमि। मवाद जी छपाई 2-3 ॾींहं अॻु शुरू थी वई हुई। मथे ताईं रिपोर्ट या चुगली पहुची वई। 3 जून पूरी थी। 1 जुलाई ते 1 बजे सुबुह जो अख़बार जे आख़िरी सिफ़े जी छपाई शुरू थी। सॼी कपलाए लाड़काणे दादू ऐं जेकाबाद तरफ़ जा बंडल स्टेशन ॾांहुं रवाना बि थी विया ऐं खॿी कप वास्ते रोड़ी स्टेशन ऐं लारी स्टान लाइ बंडल तयारु थी रहिया हुया जो 2 बजे धारे भुटे जी प्रेस सेक्रेटरी अची छापो आहिनि। स्टेशन तां बि अख़बारूं वापसि घुरायूं वयूं। सभु पर्चा कमरे में बंदि करे सील कया विया। 2 पार्टी वर्करनि जे रूबरू मुशीरनामा ठाहे प्रेस ऐं अख़बार जो दफ़्तर बि सील कया विया। मूंखे काज़ी मज़हर जी ॻाल्हाइण मां बुई पइजी वई त भुटे साहिब जो प्रेस सेक्रेटरी भट्टी साहिब जो प्रेस सेक्रेटरी न पर GHQ जो नुमाइंदो ॻाल्हाए रहियो। ॿिए ॾींहुं मां बि पाण हरती अख़्तियार कयल जलावतनीअ में कोयटा हलियो वियुसि। कोयटा जे जंक्शन बाज़ार जे पोएं हिसे में सचाईअ जे दफ़्तर शावक रोड ते ग़ुलाम अहमद लिगारीअ जे जाइ या लियाकत बाज़ार में अब्दुल्ला जान आज़ाद जमाल दीनीअ जे भाउ जी दुकान ते कचहरियूं लॻंदियूं हुयूं। शाम जो टहलंदो मां बि उते पहुची वेंदो हुउसि। ॿिया मक़ामी कामरेड बि हूंदा हुआ। अगस्त में शायदि कामरेड नज़ीर बि उते आयो हुयो ऐं सचाईअ जे दफ़्तर में रहियो हुयो। खेसि सिल जो आरज़ो हो। पोइ त ॼण उन्हनि कचहरियुनि में रंग भरिजी विया। हालांकि उन महिल मौलवी साहब में हिकु दमख़म ज़िंदह दिली ऐं ख़ुशि मिज़ाजी जोश ऐं जलाल कोन हुया। हालांकि उन महिल मौलवी साहब में उहो दमख़म ज़िंदह दिली ऐं जोश मिज़ाजी जोश ऐं जलाल कोन हुया, छो जो थोरो वधीक खिलण या ज़ोर सां ॻाल्हाइण ते खंघि जो दौरो पइजी वेंदो हुउसि। पर रखी रखी चिट जी लहंदड़ सिज जियां पंहिंजो ताव ॾेखारे वठंदो हो। धक ऐं ॻाल्हि रखी रखी हणंदो ऐं कंदो हो, पर पंहिंजे मिज़ाज सुभाउ ऐं मयार मुताबिक़। संदसि सुभाउ मां ज़िंदह दिली, ख़ुशि मिज़ाजी, हाज़िर जवाबी ऐं बेबाकी कोन विया हुया। अलबत उमिरि ऐं बीमारीअ सबबि कुझु माठाई ऐं सुस्त रवी ज़रूरु आई हुयसि, जा स्वाभाविक बि हुई। ज़िंदगीअ जे तवील सफ़र हणा जाखोड़ ऐं जिदोजहद खेसि कुझु थकाए विधो। हू सारी उमिरि पंहिंजे आदर्शनि ऐं मक़सदनि लाइ सिंध जी सींद संवारण लाइ भॼंदो डुकंदो रहियो। गुरबत, अणपूरी ग़िज़ा, डिघो ऐं अणांगो सफ़र नेठि चङी भले खे थकायो छॾे। खोड़े ऐं अयूब जहिड़ा वैगरान ऐं फौलादी मर्द ऐं ही मस्त कलंदर कहिड़ो मुक़ाबिलो। हिक तरफ़ सॼी सरकार ऐं भरपूर वसीला ऐं विस्तो, ॿिए तरफ़ चंद सिर फिरिया हथें ख़ाली दीवाना, हेकिला अकेला पंध ई पंध, जाते राति पई चादर विछाई लेटबो, सुबुह जो चादर कुल्हे ते वरी छिकबो पंध खे। पर दिलि दरिया, इरादा अटल, ईमान पुख़्तो, जेल कूड़ा केस, हलाक कंदड़ सख़्तियूं ऐं परेशान कुन हालतूं हिनखे झुकाए न सघियूं। वो आख़िरी दम ताईं हारी पार्टी ऐं हारी हलचल सां हणा वणा ॾेई हलंदो आयो। हारीअ जी निजात, संदसि फुरमार जो अंत, संदसि सुजागी ऐं साझा हुनजे ज़िंदगीअ जो नस्बुल ऐन हो। हिन ॼातो पिए त सिंध जी सचे ऐं सही सघ उन जे ॿहराड़ीअ में रहंदड़ 80% अवाम आहे, जो अक्सर हारी नारी आहे। उहो ई सिंध खे छोटकारो ॾियारे ऐं संदसि हक़ रसी कराए सघे थो। उनजो सुजाॻ थियणु, मुनज़म थियणु ऐं इनक़िलाबी सोच ऐं सम्झ सां हथियारबंदि थियणु सिंध जी निजात लाइ अॻुवाट घुरिबल लाज़मी शर्त आहे। सिंध जो
पेटी बोर्जवा ऐं प्रोलतारी उन ॾस में मनफ़ी किरदारु अदा करे रहियो हो। उन्हनि में नंढो कारोबारी, सफ़ेद पोश कामोरो ऐं मज़दूर वॾी अक्सरियत जो सिंध सां को बि वास्तो या नातो न हो ऐं उन्हनि जा इक़्तिसादी, सियासी ऐं सक़ाफ़ती मफ़ाद सिधो संहूं सिंध जे अवाम सां टकर ऐं तज़ाद में हुया। उन करे उन्हनि न रुॻो सिंध जी क़ौमी, सियासी ऐं सक़ाफ़ती तहरीकुनि में हिसो न पिए वरितो, पर हिमथाइण जी हद ताईं दिलचस्पी बि न पिए ॾेखारी। जेको सो मौक़ियो ऐं वझ मिलण ते उन जी मुखालफ़त पे कई। उहो ई सबबु आहे जो सही ऐं सुलझियल सोच रखंदड़ सिंध जो दानिश्वर ऐं तरक़ी पसंद वर्कर उन पेटी बोर्जवा ऐं प्रोलतारी जी मनफ़ी किरदार खे सम्झी वियो ऐं सिंध में हारियुनि ऐं ॻोठाणनि जी तनज़ीम खे तरजीह ॾियणु लॻो ऐं पंहिंजी सरज़मीन जी पेटी बोर्जवा, शागिर्द ऐं प्रोलतारी जेके थोरो कुझु आहे ते वधीक ध्यानु ॾियणु लॻो। कामरेड अब्दुल कादिर, कामरेड हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, मौलवी नज़ीर हुसैन, मौलवी मोहम्मद सालिह आजिज़ ऐं अज़ीज़ुल्लाह जरवार वग़ैरह ॿियनि मुल्की सियासी तनज़ीमुनि सां वाबस्ता हुजण जे बावजूदु हारी पार्टी ऐं हलचल ते वधीक ध्यानु ऐं वक़्तु ॾींदा हुया। कोयटा मां मोटण बैदि वरी मुंहिंजी कामरेड नज़ीर सां मुलाक़ात न थी। पोइ हिकु ॾींहुं अख़बार में संदसि वफ़ात जी ख़बर पढ़ियमि। ख़बर पढ़ी ईअं लॻुमि ॼणो आसमान तां को सुर्ख़ सितारो टुटी उमाड़ी करे उलह में गुम थी वञे। आसमान मां कई सितारा रोज़ ईअं गुम पिया थियनि, पर के अहिड़ा चिमकंदड़, ताबनाक ऐं नुमाया ऐं निर्वार हूंदा आहिनि जन जो टुटी वञणु को वक़्तु पियो महसूसु कबो आहे। मौली साहब बि अहिड़नि सितारनि मां हिकु हो जो टुटी ॿुॾी वियो, पर संदसि उमाड़ी जी लाट जी रोशनी ॼण अञा ताईं आसमान में गस ठाहियो बीठी आहे। हिकु अहिड़ो बेबाक, साफ़, गरम सिज जी सेन हणंदड़ वेरागी असां वटां हलियो वियो, जंहिंजा वाजट अञा बि कननि में पिया बुरनि, ॼण हींअर हींअर संदसि कचहरीअ मां पियो थियो अचां।